जी नाज़रीन, हाणे शामिल कंदासीं मुख़्तसर ख़बरूं। फरीदाबाद वेझो ॻोठ गाजी बख़्श मारफाणी में खिमण किरण सबबि पोरियत जे 24 जरेबनि ते ॿधल कणक जे देरे खे बाहि लॻी वई। लखें रुपयनि जो नुक़सानु। पोरियत सिंध सरकार ऐं आला इख़्तियारनि खां मदद जी अपील कई आहे। थारू शाह भरिसां ॻोठ बानो तीवणो जे रहवासियुनि ॻोठ जे बासर ख़िलाफ़ नज़ीर अली, मंसूर करीम ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। हुननि आईजी सिंध, डीआईजी शहीद बेनज़ीराबाद ऐं एसएसपी नौशर फ़िरोज़ खे अपील कई त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए बासर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे संदनि सां इंसाफ़ कयो वञे। सरारी शहर में जमाली बिरादरी ऐं फंक्शनल लीग अॻवाननि पारां फ़क़ीर मोहब जमाली जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मियांदाद जमाली, सज्जाद हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी एहतजाज कयो वियो। गौसपुर वेझो ॻोठ मारख बिजराणी जे रहवासी नौजवान अब्दुल हफ़ीज़ बिजराणी जी बाज़ियाबीअ लाइ वारसन अब्दुल रहीम बिजराणी, निसार अहमद ऐं ॿियनि जी अॻवानी में इंडस हाईवे ते मुज़ाहिरो करे धरणो हयो। वारसन जो चवणु आहे त पुलिस हदबंदी जो तकरार ॼाणाए मुग़वी जी बाज़ियाबीअ लाइ के बि क़दम न खणी सघी आहे। मोरे वेझो ॻोठ चिभड़ महर में ॿिनि भाउरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान लठियूं ऐं डंडा लॻण सबबि 2 मासूम ॿार ऐं नारी सख़्त ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हैदराबाद जे इलाइक़े टंडो यूसुफ जे रहवासी औरतुनि टंडो यूसुफ पुलिस ऐं बासर माण्हुनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ बशीरा ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। औरत बशीरा वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जाती वेझो ॻोठ सूफ़ ढेरो जे ॻोठाणनि ज़मीन जो खातो तब्दील करण ख़िलाफ़ तैयब ढेरो, आरब ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। लाड़काणे में नौजवान ज़हूर अहमद तुन्यो जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वारसन हसनैन तुन्यो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। हुननि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, आईजी सिंध ऐं ॿियनि खे अपील कई त नौजवान जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे संदनि सां इंसाफ़ कयो वञे। ओडेरे लाल में पुलिस कार्रवाई करे इश्तिहारी ॾोहारी इब्राहिम माछीअ खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जवाबदार ख़िलाफ़ केस बि दाख़िल करे वरितो। मुबारकपुर वेझो ॻोठ अली हैदर जाफ़री में रोलू कुतनि पीरसन बख़्शण खे ॾाढे विधो। कुते जे ॾाढियल ज़ख़्मी पीरसन खे अस्पताल आंदो वियो, जिते वैक्सीन न लॻी सघी। पुलिस पीरसन खे लेटर ॾेई वैक्सीन लाइ जैकबाबाद मोकिले छॾियो। कंबर में रोलू कुतनि ससी, सलमा ऐं वाजिद खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। कुते ॾाढियलनि खे कंबर जे सिविल अस्पताल मां वैक्सीन कराई वई। सांगड़ में आपाशी खाते ड्रेनेज डिवीज़न जे मुलाज़मनि मुतालबनि जी मञता लाइ ख़ान मोहम्मद निज़ामानी, अयाज़ एवान ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। हुननि चयो त रमज़ान जे महीने में बुखूं काटण ते मजबूर आहियूं। को बि ऑफिसर ॿुधण लाइ तयार न आहे। एहतजाजी तहरीक शुरू कई आहे, जेका मुतालबनि जी मञता ताईं जारी रहंदी। ऐं टंडे बागे लॻ ॻोठ मंघ मेमण जे रहवासी नौजवान कुन्हू पारां ज़हरीली दवा पी आपघात जी कोशिश, खेसगंज जो हालत में तारका अस्पताल मुंतक़िल कयो वियो।